मुलाहिजा कीजिए। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तमासा मुखातिब आहियूं मीडियम वेव 1008 किलो हर्ट्ज ते। ख़वातीन लाइ प्रोग्राम पेश कजे थो सुगड़िन सत। प्रोड्यूसर आहे नाइमा सिद्दीक सोमरो ऐं स्टूडियो इंजीनियर आहे तौफीक अहमद मेमा। सुगड़िन सत। सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबिश कान्हे जा मूसा हले सा जा जी मिठो न करे। अस्सलाम वालेकुम साथियों, प्रोग्राम सुगड़िन सत सां मां आहियां अवां जी मेज़बान शहज़ादी फुरगड़ी। साथियों, अॼोके सुगड़िन सत प्रोग्राम में असां हिकु अहिड़े महिमान खे घुरायो आहे जंहिंजो ताल्लुक़ बि रेडियो पाकिस्तान सां बि रहियो आहे ऐं मीडिया जे हवाले सां बि रहियो अथसि। ऐं गॾोगॾु पाण सिंधी उर्दू ॾिसो त ॿई लैंग्वेज असांजी सिंध में ॻाल्हायूं वञनि थियूं, ॿुधियूं वञनि थियूं, पढ़ियूं वञनि थियूं ऐं उन्हनि में ड्रामा, उन्हनि में अनाउंसमेंट ऐं कंपेयरिंग इहे सभई जेके बि हिन सां वाबस्ता आहिनि, इहे सभु कम संदन हिस्से में आहिनि ऐं अप्रूव्ड थियल। ॾिसो, इहा तमामु वॾी हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त अप्रूव्ड असांजी सीनियर सिंधी उर्दू अनाउंसर, रेडियो कंपेयर, रेडियो आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहे मोहतरमा फरहाना अनीस। अॼु फरहाना, तव्हांजा लख कुर्ब जो तव्हां असांजी कीमती टाइम असांखे टाइम ॾिनो ऐं असां सां गॾु हिन वक़्तु तव्हां मौजूदु आहियो। ऐं तव्हांखे भेणूं ऐं सरतियूं बि ॿुधंदियूं हूंदियूं ऐं उहो पुराणो दौर बि यादि अची वेंदो ऐं अॼु काफ़ी ॻाल्हियूं पाण खे करणियूं आहिनि। तव्हांजी हिकु भेरो वरी ॿीहर महिरबानी शहज़ादी। ऐं आऊं पंहिंजे सभिनी ॿुधंदड़नि जी ख़िदमत में सलाम अर्ज़ु कंदसि। ऐं साथियो, कचहरी हलंदी रहंदी। शहज़ादी मुंहिंजो तारुफ़ जेको आहे सो ॾाढे मज़े सां करायो पिए, मूंखे बि मज़ो आयो ॾाढो। फरहाना, जीअं ई तव्हां ॾिसो एंटर थियो त पंहिंजे हिते जेतिरा बि साथी कमु करण वारा आहिनि उन्हनि ॾिसी इहा हिकिड़ी ख़ुशी जो बि इज़हार आहे। हा, बिल्कुलु। त असांजा उहे साथी जेके कमु कंदा रहनि था जी ऐं कुझु टाइम जे लाइ भला तव्हां हिते एब्सेंट रहियो, इहो का ख़ासि वजह कारण या कमनि कारण जे सबबु? न, एक्चुअली आहे ईअं त एब्सेंट तव्हां मूंखे मार्क नथा करे सघो। अच्छा, नथा करे सघो। ओके। इन करे रेडियो ते अचां ज़रूर थी। ओके। पोइ उहो अॼुकल्ह आउं सिर्फ़ु ड्रामा कयां पई, सिंधी ड्रामा। अनाउंसमेंट आउं नथी कयां या कंपेयरिंग आउं नथी। कुझु अर्सो पहिरीं ताईं मूं अनाउंसमेंट बि कई पई ऐं कंपेयरिंग कए मूंखे साल गुज़री विया। अच्छा, इन करे असांजा साथी बि तव्हांखे मिस कनि पिया हिन हवाले सां त तव्हां कंपेयरिंग न पिया कयो। बाक़ी तव्हां आर्टिस्ट आहियो ऐं हुन में परफॉर्म कयो था ड्रामनि में। अच्छा फरहाना, तव्हां गॾोगॾु हिकु टीचर बि आहियो, हिकु उस्ताद बि आहियो ऐं उस्ताद जो पेशो नबीअ जो पेशो आहे, क़ौम खे सुधारण वारो, क़ौम खे अवेयर करण वारो। केतिरे अरसे खां तव्हां टीचिंग करे रहिया आहियो? टीचिंग मूंखे 32 साल आहे। ओह वाओ। लॻभॻि हाणे रिटायरमेंट जो टाइम बि वेझो अची वियो आहे न, जेके असांजी क़ौम खे अॻिते पढ़ाइण जे हवाले सां ऐं गॾोगॾु तरबियत जे हवाले सां अहिड़नि उस्तादनि जी तमामु घणी असांखे ज़रूरत आहे। ऐं फरहाना, जीअं त तव्हां सीनियर टीचर आहियो, कॾहिं अहिड़ा प्रोग्राम्स थिया जीअं जूनियर टीचर्स असांजा अपॉइंट थियनि था, उन्हनि जे लाइ ख़ासि ट्रेनिंग जा कोर्सिस कराया हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, ऐं तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि, पर हुन खां पहिरीं ऐं हिकिड़ी ॻाल्हि बि करे वञा त उस्तादी पेशो आहे। असां उस्ताद आहियूं, असां लाइ एज़ाज़ आहे। असां लाइ एज़ाज़। ऐं ॿियो एज़ाज़ मुंहिंजे लाइ इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा बच्चा अॼु पंहिंजी मंज़िलुनि ते आहिनि। इन तरफ़ बि अचूं पिया, छाकाणि जो पाण जेको आहे पढ़ायो आहे, तमामु भले स्कूलनि में वञनि था बिल्कुलु, पर ट्यूशन जे हवाले सां या पंहिंजे ॿारनि जी तरबियत
छो जो जेतिरी बहितरीन तरबियत मां करे सघे थी जी ओतिरी ॿियो केर बि नथो करे सघे सही त अलाह जो शुक्र आहे ऐं रब जे आॾो पंहिंजो पाण खे सुरखुरू सम्झां थी इन हवाले सां त मुंहिंजा बच्चा अॼु पंहिंजी मंज़िलुनि ते आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो हाणे तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयां ट्रेनिंग्स वारे हवाले सां त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे भाग में ईअं चओ या मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त आउं मास्टर ट्रेनर बि रही आहियां ओके जेको चवंदा आहिनि न उस्तादनि जा उस्ताद उस्तादनि जा उस्ताद जी सो उस्ताद त आउं अॻे ई हुयसि पर अच्छा। उस्तादनि जी बि उस्ताद मूं आखान वारनि जे तरफ़ां ठीकु साल पूरो हैदराबाद जी टीचर्स खे ट्रेनिंग ॾिनी आहे उन खां अलावा सिंध मां मुख़्तलिफ़ जेके टीचर्स आहिनि उन्हनि जी बि कंबाइंड हिकिड़ी ट्रेनिंग थी हुई उहा बि मूं कंटिन्यू कई 3 महीननि ताईं अच्छा फरहाना जीअं त उहो जेको दौरु हो जॾहिं तव्हां अपॉइंट थिया 3 महीननि ताईं अच्छा फरहाना जीअं त उहो जेको दौरु हो जॾहिं तव्हां अपॉइंट थिया काफ़ी फ़र्क़ु आहे उन दौर में ऐं अॼु जे दौर में ऐं अॼु जेके आहिनि तमामु डिफ़िकल्ट हिकिड़ा सब्जेक्ट्स बि आहिनि ऐं तरीक़ेकार बि थोरा मेथड बि डिफरेंट आहे पर उन्हनि टीचर्स जे लाइ डिफ़िकल्ट न हूंदा जेके पढ़ी चुका आहिनि जेके तयारी कनि था उन्हनि खे कीअं था ॾिसो हाणे जेके असां वटि टीचर्स अचनि पिया शहज़ादी ॾिठो वञे त हींअर जेके असां वटि यंगस्टर्स अचनि पिया कंप्यूटर एज जा ॿार आहिनि हिननि जी जेका अप्रोच आहे उहा सॼी दुनिया हिननि जे हथ में आहे बिल्कुलु जेको एंड्रॉइड फ़ोन आहे उहो या लैपटॉप आहे या कंप्यूटर आहे त उन सॼी जदीद दुनिया टेक्नोलॉजी खां वाक़िफ़ आहिनि उहे उहो हर शइ उन्हनि जी फिंगर टिप ते आहे सही हिकिड़ी जेका की दॿाए ऐं ॾिसनि था त हिन सवाल जो जवाबु छा आहे पर उन में फरहाना हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि तव्हां सां ऐड कया इहो आहे त जेके लोचिन से लहण वारी ॻाल्हि हिननि में कोन्हे का हिननि जी लोच जेका आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़ोन ताईं आहे या लैपटॉप ताईं आहे सही अच्छा पहिरीं जीअं असां वटि अपॉइंटमेंट थींदा त उन में पहिरीं जेको ट्रेंड टीचर्स हूंदा हुआ बिल्कुलु जीअं हाणे तव्हां ॾिठो हूंदो तव्हांखे ख़बर बि हूंदी त उहे ट्रेनिंग्स जेके सो पोइ करायूं थियूं वञनि बिफोर न आहिनि बीएड इहे सभु जेके आहिनि एमएड ऐं हींअर जेको स्पेल आयो आहे या हींअर जेके अचनि पिया असां वटि छाकाणि जो तव्हां HMB आहियो तव्हां वटि उहे न्यू जेके टीचर्स आया आहिनि त उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं कीअं उन्हनि जो मेथड कीअं आहे तरीक़ेकार कीअं आहे ॾाढो सुठो आहे ऐं इन हवाले सां असां एप्रिशिएट कयूं था बिल्कुलु इहो ॾाढो सुठो थियो आहे त ही जेके आहिनि हिकिड़े नाले वारे इदारे हिननि खे जा एग्ज़ाम्स पास आउट करे आया आहिनि उन्हनि जा एग्ज़ाम्स ऐं उहे एग्ज़ाम्स ॾाढा ॾुखिया बि हुआ जी छाकाणि सभई सब्जेक्ट हुआ उन में सभु सब्जेक्ट हुआ ऐं ॾाढो हिकिड़ो ट्रिकी जीअं चइजे न जी उहे हुआ क्वेश्चन्स हुननि जा सही त माण्हू मुंझी पवे त ही सही आहे या ही सही आहे ही सही आहे या हू सही आहे सही मतिलबु ABCD 4 हुआ 4 ऑप्शन हुआ उन में ऑप्शंस मां कहिड़ो सही आहे माण्हू मुंझी पियो पए ऐं उन मां जेकॾहिं पास आउट करे आया आहिनि त इहो हिकु तमामु असांखे हिकिड़ो सुठो खेप मिली आहे सुठी खेप मिली आहे ठीकु आहे तमामु सुठो ऐं हिन जी असांखे ज़रूरत बि आहे असांजा उस्ताद जेतिरा क्वालिफाइड हूंदा असां पंहिंजनि शागिर्दनि खे तमामु सुठे तरीक़े सां पढ़ाए सघंदासीं पर हिन जी ॻाल्हि पई कई तव्हां पंहिंजे ॿारनि जी त अक्सर जेके फीमेल्स हूंदियूं आहिनि जेके ख़ासि तौर ते एजुकेशन सां बि तालुक़ु रखनि या कंहिं बि शोबे सां उहे डिफरेंट जॻहनि ते पंहिंजे ॿारनि खे ट्यूशन्स जे लाइ मोकिलीनि थियूं पर तव्हां ॿुधायो त तव्हां हिननि कमनि जे बावजूद बि टाइम कढी तव्हां ॿारनि खे पढ़ायो पर अॼु तव्हांजा ॿार भला किथे किथे कहिड़ियुनि जॻहनि ते पहुता आहिनि माशाल्लाह मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे उहो हींअर पब्लिक अकाउंट्स ओके उन खां पोइ सेकेंड ते मुंहिंजी धीउ आहे अच्छा उहा IBS अखर में लेक्चरर आहे इंग्लिश डिपार्टमेंट में ऐं अच्छा उहा IBS अखर में लेक्चरर आहे इंग्लिश डिपार्टमेंट में ऐं मुंहिंजो नंढो पुटु जेको आहे उहो दुबई में जॉब करे पियो अच्छा फरहाना तव्हां सां ज़िक्र थियो त तव्हां ॿुधायो पिया त स्कॉलरशिप ते तव्हांजी बेबी अॻियां आई बिल्कुलु त उहो स्कॉलरशिप्स कहिड़े लेवल खां या कहिड़े एज ग्रुप खां उनजी शुरू थी कहिड़ी क्लासिस खां स्टार्ट थी एक्चुअली उहो जॾहिं यूनिवर्सिटी पहुती हुई त उन सर्च करणु शुरू कयो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त अॼुकल्ह जा ॿार जेके आहिनि कंप्यूटर जे थ्रू हा त हुन पंहिंजे लेखे सर्च करणु शुरू कयो ऐं हुन
इन हवाले सां ऐं मरहूम साईं कलंदर शाह लकियारी साहब जिन हाँ, तमामु he घणी was a फुराइती आहियां great. उन्हनि ॾाढो एप्रिशिएट कयो मुंहिंजी धीउ खे ऐं साईं पाण उनजी हेल्प कंदा। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उहा साईं जे इंस्टीट्यूट में पढ़ाइण वेंदी पढ़ाइण वेंदी। ऐं साईं वरी हिन खे पाण खे पढ़ाईंदा। सही। साईं जिन त तमामु बहितरीन उस्ताद रहिया आहिनि। गाइडेंस में उन इलाही जेको आहे हंधनि ते अप्लाई कयो। उन्हनि में IBA बि हुयो ऐं ईअं न हो त धीउ आहे त बसि घर में असां वटि हुजे। मूं पंहिंजे ॿारनि खे बराबरी कॉन्फिडेंस जो। ॾिनो आहे, कॉन्फिडेंस ॾिनो आहे ऐं बराबरी जो हक़ ॾिनो। सही। मुंहिंजी धीउ मूंखे चयो त आऊं पढ़ण लाइ इस्लामाबाद वेंदसि। चयो भले। सही। बिस्मिल्लाह। पंहिंजी नियाणियुनि ते एतिरो एतमाद करे उन्हनि खे ॿाहिरि मोकिलणु छो जो खपे। आऊं त कंहिंजी धीउ आहियां न, मुंहिंजे पेरेंट्स मूं ते एतबार कयो, जी, मूं ते एतमाद कयो। अल्हम्दुलिल्लाह मूं कॾहिं पंहिंजे माउ पीउ जो कंधु झुकण न न ॾिनो। ॾिनो। मर्दनि सां कुलो कुल्हे में मिलाए हलां थी, मर्द थी हलां थी, मायुनि सां ॿाहूं ॿाहुनि में विझी हलां थी, दोस्त थी हलां थी, भेण थी हलां थी। त पर जिथे पंहिंजे हर फील्ड में पंहिंजो कमु ज़िम्मेदारी सां कयो पिया। ज़िम्मेदारी सां कयो ऐं अहिड़े ई तरीक़े सां मूं पंहिंजे औलाद खे बि उहो ई कॉन्फिडेंस ॾिनो आहे। मुंहिंजी धीउ पहिरीं इस्लामाबाद वई, उते 2 साल हुन MPhil कई इंग्लिश में। अक्सर जेको हिकिड़ो चयो वेंदो आहे असांजे माण्हुनि में, असां वटि ख़ासि तौर ते त धीअ खे जेको आहे अकेलो शहर खां ॿाहिरि नाहे मोकिलिणो ऐं तव्हां इहो हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो। अॼु केतिरा मिसाल ॿिया बि आहिनि फराना। न सिर्फ़ तव्हांजी ॻाल्हि खे चवां थी, न सिर्फ़ शहर खां ॿाहिरि पर ही त सूबे खां ॿाहिरि हुई, पर मूं मुल्क खां ॿाहिरि बि धीअ खे मोकिलियो। तमामु सुठो। त इहो पंहिंजी नियाणियुनि ते एतमाद करणु। अमेरिका मां मुख़्तलिफ़ कोर्सिस करे आई, उन खां पोइ उन IBA में अची ऐं सेंटर खोलियो, स्किल सेंटर हिकिड़ो खोलियईं ऐं उहो माशाल्लाह हींअर जेको बि उते वञे थो IBA में उहो वञी उते सिखे थो। सही। पर ॻाल्हाइण जो अञा सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो। अचो त गॾिजी पाण हे लोकगीत ॿुधो।
हाणे असां ब्यूटी टिप्स जो सिलसिलो जेको तव्हां ताईं तहज़ीब आराई साणी पहुचाईंदी आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं था। महिरबानी अदी शहज़ादी भुरगड़ी। अस्सलाम वालेकुम सरतियूं। जिते जिते मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो उन्हनि सभिनी खे सलाम खां पोइ खोड़ सारियूं दुआऊं। ऐं जीअं त सिलसिलो आहे ब्यूटी टिप्स, ऐं मां आहियां तव्हांजी भेण तहज़ीब आरा ईसाणी। ऐं अॼोके असां पंहिंजे सिलसिले ब्यूटी टिप्स में तव्हांखे ॿुधाईंदासीं पेरनि खे साफ़ करण जो तरीक़ो। असांजा पेर अक्सर करे मिटीअ जे करे मिटी जीअं उते जमा थींदी वेंदी आहे त हुन में खोड़ सारा निशान थी वेंदा आहिनि। ऐं पेर जीअं त सभ खां असांजे जिस्म जो अहिड़ो हिसो आहे जंहिं ते असांजी सफ़ा घटि तवजो हूंदी आहे। आख़िर में वञी असां पंहिंजे पेरनि जी या हथनि जी जेका आहे सा देखभाल जे बारे में सोचींदा आहियूं। त पेरनि खे साफ़ करण लाइ जेकॾहिं तव्हांजूं अहिड़ियूं फाटल आहिनि जेके असांजूं खुड़ियूं थींदियूं आहिनि पेरनि जूं सियारे जी मौसम में, जीअं त हीअ जेका मौसम आहे इन में अक्सर करे असांजे पेरनि जूं जेके खुड़ियूं आहिनि उहे फाटी पवंदियूं आहिनि। राति जो सुम्हण खां पहिरीं कंहिं बि कंपनी जी का वैज़लीन या का सणभी क्रीम अगरि तव्हां वटि आहे तव्हां उहा हणी सुम्हो। जेकॾहिं तव्हां वटि का सणभी क्रीम मौजूदु न आहे घर में त सरह जो तेल असांजे घर में अमूमन सभिनी जे घरनि में मौजूदु हूंदो आहे, उहो तव्हां राति जो हणी सुम्हो। सुबुह जो उथी हल्को गरम पाणी जंहिंमें तव्हां पंहिंजा पेर आराम सां सहे थी सघो उहे उन बाल्टी में गरम पाणी विझी उन में थोरो लूणु बि विझो। शैम्पू कंहिं बि कंपनी जो हुजे जेको तव्हां इस्तेमालु कंदड़ हुजो, थोरो उन में शैम्पू बि विझी छॾियोसि। ऐं ब्लीच क्रीम जॾहिं बि असां इस्तेमालु कंदा आहियूं त ब्लीच क्रीम त ख़तमु थी वेंदी आहे, पर उन जो जेको पाउडर हूंदो आहे उहो असां वटि अक्सर बची पवंदो आहे। उहो पाउडर बि थोरो उन गरम पाणी में विझो। हाणे जेके पेर असांजा राति जो जिन खे असां तेल वैज़लीन या का बि सणभी क्रीम हणी छॾी आहे उन्हनि खे सुबुह जो उन पाणी जे अंदरि ॿोड़े रखो। पोइ 15 मिंट रखो, 20 मिंट जेतिरो तव्हां रखी सघो था, जेतिरो पाणी सहे थिए सघो उन गरम पाणी में पिसाए उन ई लीमे जा जेके अध आहिनि जेके असां नीपोड़े उन पाणी जे अंदरि विधा आहिनि उन लीमे जे अध बुडल खे कढी उन सां हल्की हल्की पंहिंजे पेर ते मसाज कयो। इन सां जेके दाग आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा, जेके निशान आहिनि उहे बि सभु ख़तमु थी वेंदा ऐं गॾोगॾु असांजे पेरनि में सुठी हिकिड़ी चमक अची वेंदी। ऐं हिकिड़ो ॿियो बि आसान ॾस आहे जेको असांजे हथनि जे लाइ ख़ासि तौर ते तमामु घणो फ़ाइदेमंद आहे त सरह जो तेल ऐं लूणु हे ॿ शयूं खणी इन्हनि में लीमो बि निपोड़ियो ऐं लीमो निपोड़े उन जी खल सां लूणु ऐं तेल खे डिप करे पंहिंजे हथनि जी जेके आङिरियूं आहिनि या जेके असांजा ॾोॾा या असांजे पेरनि जा जेके निशान थी था वञनि असांजे ख़ासि तौर ते आङिरियुनि जे मथां ॾोॾनि ते ऐं पेरनि जे उन्हनि ते पेर उहे तमामु घणा साफ़ बि थी वेंदा ऐं गॾोगॾु उहे जेके मिटी जा निशान आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु थी वेंदा। सर्दी उमीद थी कयां अॼोको टोटको तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं इनशा अल्लाह ताला वरी ईंदड़ हफ़्ते मिलंदासीं। तेसि ताईं जे लाइ पंहिंजी भेण तहज़ीब आरा ईसाणी खे ॾींदा इजाज़त। माइक ॾींदासीं अदी शहज़ादी भुरगड़ी खे। अल्लाह निगहबान। महिरबानी तहज़ीब। फरहान हाणे पाण अचूं था पंहिंजी ॻाल्हि ॿोल ते। तव्हां हींअर ब्यूटी टिप्स बि ॿुधियो त तहज़ीब जेका ब्यूटी टिप्स सभिनी भेनरुनि ताईं पहुचाई। अच्छा, ॻाल्हियूं घणियूं ई आहिनि। कोशिशि कयूं था त अॼु जे हिन प्रोग्राम में थोरी ॻाल्हियुनि खे ज़रूरु खणी अचूं। जीअं त तव्हां अप्रूव्ड सिंधी ऐं उर्दू अनाउंसर बि रहिया आहियो। घणियूं ई आहिनि। कोशिशि कयूं था त अॼु जे हिन प्रोग्राम में थोरी ॻाल्हियुनि खे ज़रूरु खणी अचूं। जीअं त तव्हां अप्रूव्ड सिंधी ऐं उर्दू अनाउंसर बि रहिया आहियो, कंपेयर बि आहियो ऐं रेडियो आर्टिस्ट बि रहिया आहियो। रेडियो आर्टिस्ट तव्हां अञा ताईं बि कमु कयो पिया ऐं कल्ह ई तव्हां हिकिड़ो ॿियो बि ड्रामो रिकॉर्ड कयो आहे। रिकॉर्डिंग मां बि तव्हां सां गॾु हुअसि ऐं रिकॉर्डिंग बि पाण गॾिजी कई। अच्छा फरहाना, उन वक़्त में जॾहिं आऊं आयसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद में स्टूडेंट जे प्रोग्राम में अच्छा प्रोग्राम कयो। उन खां पोइ वञी मूंखे हिननि अनाउंसमेंट जे लाइ सुबुह चयनि त ऑडिशन थींदो। अच्छा, उन वक़्त में 80 माण्हू आया। हिकिड़े वक़्त में जॾहिं ऑडिशन थिए पई 80 माण्हू हुआ। फीमेल कयो? हा। अच्छा, फीमेल ऐं वाहिदसि, बाक़ी सभु मेल हुआ। अच्छा, उन्हनि सभिनी मां जॾहिं अप्रूव थिया जो मतिलबु मां सम्झियसि कोन त तव्हांखे 80 कैंडिडेट। अच्छा, 80 कैंडिडेट। ओके ओके, ठीकु जी। त 80 हा, थोरी कंफ्यूजन इहा पई थी त 80 छा असांजे हिते रेडियो जा ऑफिसर्स वेठल हुआ? ओके, ठीकु। हिकिड़े वक़्त में हाणे इहो सत्य क्लियर थियो। सो
इहो थियो जो हिननि जेको आहे तॾहिं इनायत बलूच साहिब जिन स्टेशन डायरेक्टर हूंदा हुआ ऐं इनायत बलूच साहिब जिन जॾहिं असांजो ऑडिशन वठी छॾियो हा अनवर बलूच साहिबु हा ऐं सरवर बलूच साहिबु हा शेख इब्राहिम हुयो ऐं उन्हनि सां गॾु इनायत बलूच साहिबु पाण हुया त जॾहिं इहो ऑडिशन थी वियो लियो एप्रूव थी वियासीं असां त फाइनल जॾहिं रिज़ल्ट आई त तव्हां यकीन कंदो त उन 80 मां असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 4 माण्हू एप्रूव थियासीं अच्छा सिर्फ़ु 4 ऐं उन्हनि चइनि खे स्टेशन डायरेक्टर साहब पाण वटि घुरायो ऐं असांखे इहो चयूं त तव्हां सभिनी खां पहिरीं 100 बैत क़ौमी नशरियाती राब्ते ते हाणे हलूं था taken for a fool also at the same time. Why? Because Europe, after the 30 years war and the 100 years war, people decided to accept the Westphalian order that we must control the power of the gun and the nation state. And from that emerged, after a few wars, from that there emerged the League of Nations and the concept of a nation state where it was decided that the arms can be carried only by the state itself and not by individuals. So that was the determination, trying to manage a force, trying to manage arms as an issue of conflict. So the focus came away from the human mind to an object, which is fine, because that's what we are told these days, that if you want to communicate well, take out the issue away from personalities and bring it down to an issue. Fine, that was a good judgment, that was taken away from human minds and brought down to management of arms. And what did Europe learn? Europe learned that there's misery in war. Misery. Europe was devastated by the fate of the children, and therefore UNESCO, the United Nations institutions subsequently were formed in 1947, I think, for the child, because they had seen the misery. So all this was the order inherited from the Westphalian order, but then I have seen the same thing continue to happen, and by the leaders of the world, by the leaders who had all the information, think tanks, which anybody could afford. All opinion generated not by one mind but by hundreds and thousands of minds. Imagine my disappointment with think tanks therefore also. If the United States has all the input from these brilliant minds, has made so much success in the world, how can these minds encourage the United States to go into Afghanistan and stay in Afghanistan for 20 years and spend $2.3 trillion in Afghanistan? Must be very smart minds. Something is missing in this whole scenario. Like I said, the concept was removed from the arms, from the human mind to the arms. Mentioned that I've called that as a out of so critical. The most what's the solution? Again say war is not the solution. So what is the solution?